अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल में जमा लिखी लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों सोडल अस्पताल वेंदो यानी मुराद खे ॾिसण ऐं उते वञी पंहिंजे पीउ खे चवंदो त तव्हां हाणे घर वञी सघो था ऐं असां हाणे हिते वेठा आहियूं यानी मुराद वटि। ऐं ॿिए पासे दोस्तों रिथ शाह निवाज़ कमदार मोलू खे चवंदो त इहो सोडल ख़तरनाक अथव, तव्हां इन खां बचंदा रहो। छो जो इन ते पहिरियां हथ मुराद जो हो, हाणे मुराद अस्पताल में बि पियो आहे, हाणे इनखे रोकण वारो काई बि नाहे। ऐं ॿिए पासे दोस्तों अली खान का वाड़ो कोंदो ऐं मुराद जो का सदको कढंदो। ऐं दोस्तों ॿिए पासे मुराद जा घर वारा घणो परेशान हूंदा ऐं हू मुराद लाइ दुआऊं घुरंदा त अलाह करे मुराद होश में अचे। ऐं ॿिए पासे दोस्तों रेज़न पंहिंजी भाउ डारे खां पुछंदो तूं ठीकु त आई, तोखे मंसूर कुझु त न आहे कयो? अगरि मंसूर तोखे नुक़सानु ॾींदो त तूं मूंखे ॿुधाए त मां मंसूर खां हर ज़ख़्म जो प्लान त ज़रूरु वठंदुसि ऐं तुंहिंजो हाणे भलो इन में आहे त तूं हाणे घरां ॿाहिरि न निकर। छो जो हींअर सोडल वारा हर कंहिंखे ॻोरींदा था वतन, अगरि तूं हुननि जे रुख चढ़ी विया त तोखे हू ज़िंदा न छॾींदा। तुंहिंजो ऐं मिठल जो भलो इन में थींदो त तव्हां घर में वेही रहो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त वारी, तव्हां सां मिलंदासीं कि नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।